Ustaz Najat Mutalba. Ustaz Sanan Safiu. Ustaz Sanan Safiu. Ustaz Sanan Safiu. Jari hai jari randi. Jari randi. Ustaz Ittihad. Ustaz Ittihad. Territorial. Zindabad. Ustaz. सब उस्ताद सुरु उस्ताद सही सुरु दुश्मनी तालीम दुश्मनी मेरी जी लताड़ मेरी जी लताड़ जारी है जारी रही उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद उस्ताद जायज मुतालबा मंजूर करियो उस्ताद जायज मुतालबा मंजूर करियो उस्ताद जायज मुतालबा मंजूर करियो जी नाज़रीन हींअर असीं पिंड जी नगरीअ तां उस्ताद काज़ जे लाइ साईं मोहम्मद अली शर जे साथ ॾियण जे हवाले सां असांजा डिस्ट्रिक्ट मटियारी जो प्रेसिडेंट साईं गुल मोहम्मद बटरो साईं गाइम खानी साहब ऐं ॿिया केतिरा ई उस्ताद दोस्त अॻवान जेके हिन इनकाज़ में गॾु आहिनि अवां ई ॾिसी रहिया आहियो त जेके असांजा दोस्त आहिनि प्यादल लॉन्ग मार्च बिटशा खां कराची ॾांहुं वञी रहियो आहे सिक्योरिटी में आए सिक्योरिटी में आए ओके अब तक ना अहमद शेख इहो सालनि जो काफ़िलो हाणे प्रेस क्लब बिटशा ॾे दाख़िल थियो आहे प्रेस रिलीज़ ॾेई और पैदल लॉन्ग मार्च लतीफ़ जी नगरी खां कराची पैदल मार्च इंशाल्लाह ताला साईं मोहम्मद अली शर साहब ऐं जेके दोस्त आहिनि 29 तारीख़ ताईं इंशाल्लाह कराची पहुची वेंदा हुते साईं मोहम्मद अली शर साहब जो हिकिड़ो वॾो ऐलान आहे त आऊं पंहिंजे मुतालबनि जे लाइ हक़नि जी हासिलात लाइ जे असांजा मुतालबा मंज़ूर न थिया त असीं हुते पाण खे कराची प्रेस क्लब ते ॿाहिरि छॾींदासीं जी जी उस्तादनि जो काफ़िलो हाणे बिटशा प्रेस क्लब में दाख़िल थी रहियो आहे हिते आला अख़्तरनि खे पंहिंजी कंप्लेन जे हवाले सां हिते दोस्त पहुता आहिनि तव्हां ॾिसी रहिया लाइव ऐं कुझु दोस्त असांजा जेके आहिनि उहे अञा सफ़र में आहिनि गवर्नमेंट जा कानून गवर्नमेंट वक़्तनि कानून पास कया आहिनि पर गवर्नमेंट वक़्तनि गवर्नमेंट कानून पास कया आहिनि उनखां पोइ हू उन ते अमल कोन पई करे असांजो प्रोटेस्ट असां बार बार कंदा आहियूं पर असांजी जेका मदर तंज़ीम आहे PTLF जेके चूंडियल उहिदेदार आहिनि ऐं फिर उन्हनि जेके मर्कज़ में आहिनि ऐं उन्हनि जी ॻाल्हि कंदो उहे पंहिंजे हर जेको राय उन्हनि जो जेको कमु आहे उहो उनखां गाफ़िल थी विया आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे जो कमु छा आहे असां उन्हनि खे ज़िंदा करण जे लाइ जीआरण जे लाइ मुसलसल इंतज़ार कंदा पर हू जागनि कोन पिया इनखे मजबूर थी करे असां हीउ क़दम खयो आहे असांजो अहिड़ो को बि मुतालबो कोन्हे को जेको को नओं हुजे सालनि खां वठी ॾिठा पिए जंहिंमें कुझु अहिड़ा मसइला आहिनि जेके इंतिज़ामी मसइला आहिनि सो जेके मुक़ररी तारीख़ जेके असांजी सर्विस काउंट कोन पई थिए इहे जेके कोर्टनि जा फ़ैसिला आहिनि जॾहिं कोर्टूं हुकुम ॾेई चुकियूं आहिनि पोइ उन ते फ़ैसिलनि ते अमल केरु कराईंदो ऐं दोस्तो अॼु ही असां प्रेस क्लब जेको आहे बिटशा ते एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे जीअं त खयो उन खां पोइ हाणे लॉन्ग मार्च स्टार्ट था कयूं अल्लाह जो नालो वठी करे ऐं शुक्रगुज़ार आहियां ज़ली सदर साहिब जो उनजी पूरी टीम जो त जिन असांखे साथ ॾिनो अॻियां जेके बि दोस्त साथ ॾींदा उन्हनि जी महिरबानियूं जेके असांखे हक़ ते सम्झंदा उहे असां सां गॾु बीहंदा जेके सम्झंदा असां ग़लति आहियूं उहे घरनि में सुता पवंदा ख़ैर सिंध जो उस्ताद पाण फ़ैसिलो कंदो वक़्त में तारीख़ में सिंध जो उस्ताद पाण फ़ैसिलो कंदो जेके रोडनि ते हुया उहे हक़ ते हुया जेके घरनि में सुता पिया उहे हक़ ते आहिनि ख़ैर जेको आहे साईं हाणे मुंहिंजे घर में पाण अॻियां निकिरंदो उस्ताद इत्तिहाद जिंदाबाद उस्ताद इत्तिहाद जिंदाबाद उस्ताद इत्तिहाद जिंदाबाद प्रेस क्लब ही आहे न ओके थी वई साईं हाणे उस्तादनि जो काफ़िलो लतीफ़ जी नगरीअ तां रवां दवा थी रहियो आहे पैदल मार्च कराची ॾांहुं हाणे विच में जेके बि स्टे थींदा या जेके बि तकलीफ़ूं ईंदियूं उहे उन्हनि खे उस्ताद फेस कंदा हक़नि जी हासिलात लाइ इहे शयूं सभु बर्दाश्त करणी पवंदियूं आहिनि हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो त इहे 2001 खां वठी जेके डेट ऑफ अपॉइंटमेंट जो जेको इशू आहे इहे मसइला बहुत सारा मसइला उस्तादनि जा अल्तमा जो शिकार आहिनि अॼु सिंध जा उस्ताद तव्हां ॾिसी रहिया आहियो पैदल लॉन्ग मार्च
निकिरी रहिया आहिनि साईं असांजो सावड़ी पेटे जो जाखोड़ी उस्ताद साईं छा प्रोग्राम आहे काॾे तयारी आहे साईं तयारी आहे कराची रहिया इंशाल्लाह मज़बूत धणो हणो आहे हींअर लॉन्ग मार्च जी तयारी आहे इंशाल्लाह सभु दोस्त अची विया आहिनि काफ़ी दोस्त रस्ते में आहिनि इंशाल्लाह वॾो काफ़िलो तयारु थींदो आहे इंशाल्लाह जी हुकूमत सां इहो ॿुधाए करे ॾेखारींदासीं असांखे हक़ छिनी वठणु अचनि था इंशाल्लाह असीं हक़ छिनी वठंदा कहिड़ा मुतालबा आहिनि साईं तव्हांजा मुतालबा साईं असांजो पहिरीं पहिरीं बुनियादी मुतालबो इहो आहे त मुक़ररी तारीख़ असांखे मुस्तक़िल न कयो वियो आहे जंहिंजे करे काफ़ी उस्ताद असांजा हीअं डेथ बि करे विया उन वीचारनि खे न पेंशन मिली सघी न उन्हनि खे ॿिया मुराद मिली सघियूं काफ़ी हुननि जो नुक़सानु थियो घरनि जूं चूरियूं बंदि थी वयूं ऐं ॿियो असांजो इहो मुतालबो त जेको असांखे बायोमेट्रिक जे करे इलाही परेशान कयो थो वञे उस्तादनि खे उहा बि ज़िले सतह ते आंदी वञे जंहिं अंदरि कोई मसइला हल थी वञनि त जिते स्कूलनि में उस्तादनि जी खोट आहे ऐं इनरोलमेंट तमामु घणी हद ट्रांसफर थियनि था उते जियो खे अख़्तियार मिलिणो वञे जेको हुनजी बायोमेट्रिक तब्दील करे छॾे उस्ताद इत्तेहाद उस्तादनि जा जाइज़ मुतालबा पूरा कयो जाइज़ मुतालबा उस्ताद जाइज़ मुतालबा पूरा कयो बंद कयो बंद कयो तालीम दुश्मनी बंद कयो तालीम दुश्मनी बंद कयो उस्तादनि जा बुनियादी हक़ तस्लीम करियो उस्तादनि जा बुनियादी हक़ तस्लीम कयो हीअ असांजो खावड़ी वर्कर साईं गुलदार कादरी बांदी मां प्यादल लंग मार्च में शमूलियत कई आहे साईं हक़नि जे हौसलात लाइ पंहिंजा उबड़ा ॾींदा नारा था जंग असांजी जारी रहंदी उस्ताद हल कयो उस्तादनि जा जाइज़ मसइला हल कयो उस्तादनि जा जाइज़ मसइला हल कयो उस्ताद जिंदाबाद उस्तादनि जा जाइज़ मुतालबा हल कयो उस्तादनि जा जाइज़ मुतालबा हल कयो उस्तादनि जा जाइज़ मुतालबा हल कयो साईं जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी उस्तादनि जा मुतालबा उस्तादनि जा मुतालबा कदम बढ़ाओ शर साहब हम तुम्हारे साथ हैं कदम बढ़ाओ शर साहब हम तुम्हारे साथ हैं नारे हैदरी नारे तकबीर अल्लाहू अकबर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर नारे उस्ताद जारी आहे जारी रहंदी उस्ताद दुश्मनी उस्ताद दुश्मनी तालीम दुश्मनी दुश्मनी उस्तादनि जो पैदल लंग मार्च तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको असांजी नगरी मां निकिरी चुको आहे हाणे ही दोस्त असांजा पंहिंजे हक़नि जे हौसलात लाइ ही दोस्त वञी रहिया आहिनि कराची प्रेस क्लब ही दोस्तनि जो टारगेट 29 डिसंबर ते कराची पहुचण जो आहे जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा तेसीं ताईं ही दोस्त सराह बाइक जा हूंदा आणी दासू आणी दासू आणी दासू आणी
जारी रहती जंग असांजी जारी रहंदी नारे उस्ताद उस्तादनि जा दुश्मनान ते बेशुमार लानत जा मूंखे का हुजनि ख़बर पइजा उस्तादनि जा जात मुतालबा उस्तादनि जा जात मुतालबा उस्तादनि जा नाइंसाफियूं उस्तादनि जा नाइंसाफियूं उस्तादनि जा नाइंसाफियूं जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी नाइंसाफियूं बंद करियो उस्तादनि जा नाइंसाफियूं बंद करियो उस्तादनि जा जात मुतालबा हल करियो उस्तादनि जा जात मुतालबा हल करियो जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जात मुतालबा हल करियो उस्ताद इत्तेहाद उस्ताद इत्तेहाद उस्ताद इत्तेहाद नारे 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 उस्ताद तालीम दुश्मनी तालीम दुश्मनी उस्ताद दुश्मनी उस्तादनि जा जायज़ मुतालबा उस्तादनि जा जायज़ मुतालबा उस्ताद इत्तेहाद उस्ताद इत्तेहाद वरी महिरबानी साईं उस्तादनि जो काफ़िलो पैदल मार्च अक्सर जो काफ़िलो पंहिंजे हक़नि जा हासिल लाइ बेटे जी नगरी मां निकिरी चुको आहे तव्हां दोस्त लाइ ॾिसी रहिया आहियो त सिंध जा उस्ताद जेके पंहिंजे मसइलनि जे अल्तवा जो शिकार हुअण करे बेटाई जी नगरीअ में साईं ममदनी शर जी अॻुवाणीअ में ही दोस्त निकिरी चुका आहिनि प्रेस क्लब कराची खां पैदल तव्हां ही ॾिसी रहिया आहियो त ही कंहिं ख़ुशी मां न निकिता हूंदा लाज़मी हुननि खे तकलीफ़ आई हूंदी 2001 खां वठी 2022 ताईं तव्हां अंदाज़ो लॻायो त ही असांजूं मदद तंज़ीमूं उस्ताद जी डेट ऑफ अपॉइंटमेंट जो जेको अहम इशू आहे उहो हल न कराए सघिया आहिनि उन खां पोइ जेका हिननि अपग्रेडेशन वरिती आहे जंहिंमें हर ज़िले मां 300 खां 400 माण्हू रहिजी था वञनि जेके हिननि जी ग़लति शर्तनि जे क़बूल करण जे करे उन खां पोइ वॾियूं दावाऊं कयूं त असीं सन कोटा बहाल कराईंदासीं सन कोटा तव्हां ॾिसो को उस्ताद ड्रेस करे थो वञे उनजो बचो या पटे वालो थो थिए या वरी गिलारक थो थिए सो बि वॾियुनि तकलीफ़नि खां पोइ हाणे एंड करे शेयर